अस्सलाम वालेकुम दोस्तों, ईद जी तैयारियां है असां जो सुबह जो बेहतरीन रागी माशूकरी खोखर मुझे ईद जी गज़ल जी धुन कंपोज किया है। गज़ल है शेख अयाज़ जो असां जी दिल अवां जो हुस्न जे मिलंदा अच्छा थी इन गज़ल जे लाइ म्यूज़िक अरेंज कयो आहे असांजे तमामु बहितरीन म्यूज़िशियन असांजे दोस्त प्यारे अली रज़ा। इंशाअल्लाह ईद ते तव्हांजे साम्हूं शो जी सूरत में ईंदासीं। माशिक भाई तमामु घणी महिरबानी जंहिं मुंहिंजे लाइ हीअ धुन कंपोज कई आहे, ॾाढी ख़ूबसूरत आहे। इंशाअल्लाह जॾहिं तव्हांजे साम्हूं ईंदी म्यूज़िक सां तव्हांखे वणंदी। इंशाअल्लाह। महिरबानी।